अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे याद ॾियार त जॾहिं तुंहिंजे रब आलम अरवाह में आदम जी औलाद जे पुठनि मां जेके बि नस्ल पैदा करणो हो तंहिं खे पैदा कयो, पोइ उन्हनि खे खुद पंहिंजे पाण ते शाहिद बणायो ऐं पुछियो त छा मां तव्हांजो रब न आहियां। सभिनी हिकु आवाज़ थी चयो छो न, यानी बेशक तू असांजो रब आहीं ऐं असीं इहा शाहिदी ॾियूं था। ऐं यादि रखो त हो अहद उन्हीअ करे हो त जीअं तव्हां क़यामत जे ॾींहुं ईअं न चओ त बेशक असीं उन्हीअ इक़रार खां बेखबर हुआसीं, या वरी ईअं चओ त बेशक शिरक त असां खां अॻु में असांजे अबनि ॾाॾनि कयो हो ऐं असीं त उन्हनि खां पोइ उन्हनि जो औलाद आहियूं। त पोइ छा तूं ए असांजा रब जेके कुझु उन्हनि बातिल बुत परस्तनि कयो उन्हनि जे करे असांखे हलाक कंदे ऐं अहिड़ी तरह असीं पंहिंजूं निशानियूं खोले खोले बयान करियूं था ऐं यादि ॾियारण लाइ नबी रसूल किताब ऐं वाज़े निशानियूं मोकिलियूं था त मन उहे मोट खाइनि, यानी रुजू कनि ऐं नाफरमानी छॾे ॾीनि। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे उन्हीअ माण्हूअ जो हाल ॿुधाए जंहिंखे असां पंहिंजी आयतुनि जो इल्म अता कयो, पर हू उन्हीअ खां बिल्कुलु बाग़ी थी भॻो। पोइ शैतान संदसि पुठियां लॻो ऐं हू गुमराहनि मां थी वियो। ऐं जेकॾहिं असीं घुरूं हा त उन्हनि आयतुनि जे करे उन जो दर्जो बुलंद करियूं हा, पर हू ज़मीन ॾांहुं झुकी पियो, यानी हेठां घटि दर्जे जो क्रियल साबित थियो ऐं दुनिया ॾांहुं माइल रहियो ऐं पंहिंजनि ख्वाहिशुनि जो मुरीद थियो। पोइ उन्हीअ माण्हूअ जो मिसाल उन्हीअ कुते वांगुरु आहे जंहिं ते जेकॾहिं तूं हमलो करी या उलारी त बि ज़बान लटकाए सहके ऐं जेकॾहिं छॾे ॾींस त बि सहके। अहिड़ो ई मिसाल उन्हनि माण्हुनि जो आहे जिन असांजी आयतुनि खे कूड़ो कयो। पोइ ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं अहिड़ियूं हिकायतूं सनन आॾो बयान कंदो रह त मन हू गौर ऐं फिक्र कनि। ही कहिड़ो न बुछड़ो मिसाल आहे उन्हनि माण्हुनि जो जिन असांजी आयतुनि खे कूड़ो कयो ऐं कहिड़ो न हू पाण ते ज़ुल्म कंदा रहिया। जंहिंखे अल्लाह हिदायत करे बस उहो ई हिदायत याफ़्ता आहे ऐं जिन खे गुमराह करे त पोइ उहे ई खसारे वारा आहिनि। ऐं बेशक असां केतिरनि ई इंसाननि ऐं जिन्हनि खे दोज़ख लाइ पैदा कयो आहे, छाकाणि त उन्हनि खे दिलियूं त आहिनि पर उन्हनि सां सम्झनि कोन था, ऐं उन्हनि खे अखियूं त आहिनि पर उन्हनि सां ॾिसनि कोन था, उन्हनि खे कन त आहिनि पर उन्हनि सां ॿुधनि कोन था। उहे ढोरनि वांगुरु आहिनि, बल्कि उन्हनि खां बि वधीक गुमराह बेराह आहिनि ऐं पंहिंजा होश ऐं हवास विञाए गुमराह थी चुका आहिनि। ऐं उहे ई माण्हू आहिनि जेके बिल्कुलु गफ़लत में यानी हयाती जे असल मक़सद खां नावाकिफ़ आहिनि। अल्लाह जा नाला अस्माउल हुस्ना ई सुहिणा ऐं भलारा आहिनि, तंहिं करे खेसि संदसि प्यारनि नालनि सां पुकारियो ऐं अहिड़नि माण्हुनि खे छॾे ॾियो जेके संदसि नालनि में ॾिंगाई पैदा कनि था, यानी अल्लाह जे नालनि में तावील या तअतील या तशबीह ॾियण जी कोशिश कनि था। उहे जल्दी पंहिंजी कईअ जो ज़रूर बदिलो या सज़ा ॾिना वेंदा। ऐं असांजी पैदा कयल मख़लूक में हिकु अहिड़ी बि जमायत आहे जेका हक़ जी वाट ॾेखारे थी ऐं उन मौजूब अदल ऐं इंसाफ़ बि करे थी।